नाज़रीन, क्रमपुर थाणे जी हद में अफ़सोसनाक ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। क्रमपुर लॻो क्रमपुर थाणे जी हद। क्रमपुर थाणे जे ॻोठ चाकर चोलाणी रहवासी पीउ पुट 60 साला नूरसन चोलाणी ऐं 30 साला नौजवान नायब चोलाणी नामालूम हथियारबंदन जी फायरिंग में थरे ते मारिजी विया आहिनि, जॾहिं त हिकु नौजवान अख़्तियार अली पुट मखणो चोलाणी शदीद ज़ख़्मी थी पियो आहे। ॿिनि मोटरसाइकिलनि ते सवार नामालूम हथियारबंदन भागेल आड़े वटे चोलाणी बिरादरी मथां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में पीउ पुट थॾे ते क़तल थी विया, जॾहिं त हिकु ॼणो शदीद ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नौजवान खे ॻणती जोगी हालत में सखर इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ओॾां इतलाह ते मक़तूलनि जे घरनि में कोराम मची वियो, जॾहिं त वाक़िए जो कारण मालूम न थी सघियो आहे। ॿिए तरफ़ न ई वाक़िए जो केस दाख़िल थी सघियो आहे।